अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पर में पुछाऊं इश्क जे असबाब खे, दारूं हिन दर्द जो ॾाढो ॾसियाऊं। आख़िरू वल असर जो इहम उताऊं, तिहां पोइ आऊं सिकां थी सलाम खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 जनवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तोजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। मुआशी ओसर जे दावाउनि ते सुवाल त हाणे उथी रहिया आहिनि, पर पाण खे पतो घणो अॻु पइजी चुको हो त हिन देश ते हाणे ग़ुर्बत जा पाछा लही चुका। हुक्मरान जॾहिं वतन खे तरक़ी ॾियारण बदिरां सिर्फ़ु पंहिंजा बब भरणु शुरू कया ऐं जॾहिं सिंध वतन खे लुटियो वियो तॾहिं पक थी वई त आख़िर सॼे मुल्क खे डिफॉल्ट ॾांहुं वञिणो ई आहे। हाणे त वर्ल्ड बैंक जी आयल रिपोर्ट बि ॿुधाए थी त हुक्मरान जे समूरिन मुआशी ओसर जे दावाउनि बावजूदि ग़ुर्बत 7% वधी आहे। वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट मूजिबि 2024 में पाकिस्तान में ग़ुर्बत जी शरह 25.3% हुई, जेका 2023 जी भेट में 7% वधीक आहे। हिकु साल में 13 मिलियन खां वधीक पाकिस्तानी ग़ुर्बत जो शिकार थिया। वर्ल्ड बैंक पारां जारी कयल रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त ग़ुर्बत में वाध सां गॾोगॾु ग़रीब घरनि खे ग़ैर मुतनासिब हद ताईं वधीक नुक़साननि खे मुंहुं ॾियणो पवे थो। तजियो ॾेखारे थो त 2019 खां जॾहिं ग़ुर्बत ऐं अणबराबरी जी सतह जो अंदाज़ो लॻाइण लाइ तफ़सील मौजूदु हुआ, पाकिस्तान वॾे इक़्तिसादी ऐं कुदरती झटकनि जो तजर्बो कयो आहे। माली साल 2019 में ग़ुर्बत 21.9% मां वधी 24.6% थी वई। कोरोना जो अहम असर गुज़रण खां पोइ मुल्क बहाली ॾिठी, जिते ग़ुर्बत मुसलसल 2 सालनि ताईं घटिजी वई। बहरहाल माली साल 2023 जी शुरूआत में तबाही वारी ॿोॾ इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह कयो ऐं ज़रई पैदावार में घटिताई बि रिकॉर्ड कई वई ऐं रिकॉर्ड महांगाई जी सतह ऐं मुआशी बहिराण सां ग़ुर्बत ॿीहर वधी वई। माली साल 2023 जी शुरूआत में तबाही वारी ॿोॾ इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह कयो, ज़रई पैदावार में घटिताई बि थी। ग़ुर्बत वारी शरह वॾे पैमाने ते मुआशी बदहाली जी अकासी करे थी, जेका वबाई मर्ज़नि, ॿोॾनि ऐं वॾे इक़्तिसादी बहिरान जे करे थी। 2019 में 1.9% जी बुनियादी शरह खां वबाई मर्ज़ जे आख़िर में ग़ुर्बत जी शरह 24.9% ऐं 25.3% ताईं पहुचण जो इम्कान आहे। 2020 ऐं 2023 में महांगाई में मुसलसल इज़ाफ़ो थींदो रहियो, ग़ुर्बत जी शरह बि वधी। हाणे ॾिसिजे त 2025 में जेकॾहिं मईशत जी बहाली थिए थी त पोइ ग़ुर्बत जी शरह घटिजी 18.7% ताईं पहुचण जो इम्कान आहे। इहो बि तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हुक्मरान संजीदगी सां के क़दम खणंदा। हूं बि जेकॾहिं ॾिठो वञे त हुक्मरान कॾहिं बि संजीदगी सां के अहिड़ा क़दम न आहिनि खयां जिन सां मईशत बहितरी तरफ़ वञे ऐं ग़ुर्बत ते बि ज़ाब्तो आणे सघिजे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में अञा ताईं बदअमनी ते ज़ाब्तो अची नाहे सघियो। काल कमो शहीद वटां हथियारबंद नौजवान खे मुबैना तौरु अगवा करे विया। ॻोठ सोनो चाचड़ जो रहवासी नौजवान गुलबहार
ड्यूटी ते वञी रहियो त खेसि हथियारबंद अगवा करे खणी विया। संस मोटरसाइकिल कमनि जे फसल मां हथ कयो वियो। हिकु ॾींहुं अॻु कंदकोट मां पिणु इहा ख़बर आई त कंदकोट मां निगर गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक कयो पियो वियो। मल्क पाड़े मां गुम थियल राफ़े मल्क जो पतो न पइजी सघियो। तंगवाणी मां पिणु दुकाननि जा ताला टोड़े सोना ज़ेवर ऐं पैसा चोरी कया विया हुआ। जॾहिं त बदअमनी ख़िलाफ़ शहरनि शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी धरणो पिणु हयो। हीअ हिकु ॾींहं जी ॻाल्हि नाहे जो अहिड़ो वाक़ियो पेश आयो हुजे। उत्तर सिंध जा इलाइक़ा त बदअमनी जी बाह में सड़ी रहिया आहिनि। अगवा फुर धाड़नि ऐं चोरी जूं वारदातूं ॼण त रोज़ मामूल बणिजी चुकियूं आहिनि, जिन खे रोकण लाइ को बि क़दम नथो खंयो वञे। कंदकोट में मुसलसल शटरबंद हड़ताल ऐं बदअमनी ख़िलाफ़ थियल एहतिजाजी मुज़ाहिरनि बावजूदि हुकूमत या उतां जे चूंडियल नुमाइंदनि को बि क़दम नाहे खंयो। हुकूमती बेहसी ॿुधाए थी त किथे न किथे हुकुमरान ख़ुदि बदअमनी जा ज़िम्मेवार आहिनि। हूअं त हुकूमत या रियासत जो कमु आहे अमन क़ाइमु कराइणु ऐं इलाइक़े वासियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु। पर जॾहिं ऐं जिते अहिड़ो अंधेर हुजे उते माण्हू दांह ॾिए त कंहिंखे ॾिए ऐं माण्हू पुछाणो करे त कंहिंखां करे। सुवालु इहो आहे त चूंडियल हुकुमरान आख़िर ईअं छो था कनि। उनजो सबबु इहो ई आहे जो मुसलसल हिकिड़ा ई ख़ानदान हुकुमरानी कंदा पिया अचनि। हाणे असां वोट ॾींदड़नि खे फ़ैसिलो करणो पवंदो त असांखे कंहिंखे वोट ॾियणा आहिनि ऐं कंहिंखे चूंडणो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजी हिमत सां पाण तब्दीली न आणींदासीं तेसिताईं कुझु बि न थी सघंदो। असांखे न सिर्फ़ु तब्दीली आणी पवंदी पर वोट ॾियण खां वेंदे वोट जी मालिकी ताईं पंहिंजा फ़र्ज़ निभाइणा पवंदा। घोसपुर ऐं तंगवाणी वारा इलाइक़ा बदअमनी जे वर चढ़ियल रहिया आहिनि। रोज़ को न को गभरू नौजवान क़तल थिए थो। घोसपुर भरिसां चोरनि सां मज़ाहिमत में मारची वियल नौजवान अब्दुल समद ॾाहाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण वारे मामले ते तंगवाणी जी सरज़मीन तां अयाज़ बलोच लिखियो। 29 डिसंबर जी राति घोसपुर थाणे जी हद उनड़ पुल वेझो ॻोठ बागली बेहलकाणी में शहज़ादे उर्फ़ अदूअ ॾाहाणीअ जे घर चोरी जे इरादे सां चोर घिड़िया त भाॻिया सुजाग थी पिया। जिते मज़ाहिमत थी चोरनि गोलियूं हणी अदू ॾाहाणी जे 23 सालनि जे गभरू नौजवान पुटु अब्दुल समद ॾाहाणी खे शहीद करे छॾियो। जॾहिं त शहीद जो 20 सालनि जो भाउ अब्दुल क़दीर ॾाहाणी शदीद ज़ख़्मी थी पियो, जिन खे ॻणती जोगी हालत में सखरणियो वियो। जॾहिं त पुलिस जवाबदारनि जो पतो लॻाइण में नाकाम रही। पुलिस जी नाअहली जे करे कंदकोट ज़िलो सॼी सिंध में बदअमनी जे वर चढ़ियल शहरनि जी लिस्ट में पहिरें नंबर ते आहे, जिते हर रोज़ खून ख़राबो फुरूं धाड़ा चोरी रोज़ जो मामूल बणियल आहे। उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं क़तल अगवा फुर धाड़नि या चोरी जूं वारदातूं न थींदियूं हुजनि। हेॾी बदअमनी बावजूदि SSP ऐं चूंडियल नुमाइंदा अघोर निंड सुतल आहिनि। जेकॾहिं SSP अमन नथो कराए सघे त चार्ज छॾे हलियो वञे, मता को नओं SSP अची अमन बहाल कराए। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाकिस्तान जी सियासत में नामुमकिन त कुझु बि न आहे। कंहिं वक़्तु छा थियणो आहे इहा बि ख़बर नाहे हूंदी, पर ॻाल्हियूं हलनि पियूं त फैज़ हमीद जनरल रिटायर्ड बाजवा ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणिजंदो। इन हवाले सां फ़ख़्र दुरानी ऐं एज़ाज़ सैयद पंहिंजे तजज़िये में चयो आहे त ISI जे अॻूणे सरबराह जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ख़िलाफ़ हलंदड़ कोर्ट मार्शल में संस वकील मियां अली अशफाक़ खे मुक़ररु कयो वियो आहे। फैज़ हमीद ख़िलाफ़ 10 डिसंबर ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। 14 ऐं 15 डिसंबर ते ॿुधणी में मियां अली अशफाक़
पेश थियो। हुन फ़ौजी अदालत में दरख़्वास्त कई त खेसि हफ़्ते लाइ केस जी तयारी जो वक़्तु ॾिनो वञे। 27 डिसंबर ते ॿीहर बाक़ाइदा ॿुधणी शुरू थी। प्रोसिक्यूशन पारां गवाह ऐं दस्तावेज़ी सबूत पेश कया वेंदा ऐं पोइ फैज़ हमीद खे दिफ़ा जो हक़ ॾिनो वेंदो। क्रॉस एग्ज़ामिनेशन बि थींदी। जूरी में 3 जज हिन वक़्तु शामिल आहिनि। केस जे फ़ैसिले जे मरहले में चोथों नुमाइंदो जैक ब्रांच जो नुमाइंदो हूंदो, पर उहो वोटिंग अथॉरिटी न हूंदो। हिकु बाख़बर सहाफ़ी जी रिपोर्ट मूजिबि कुझु हफ़्तनि में उहो केस मुकमिल थी वेंदो, पर ज़रियनि मूजिबि उन केस में 2 महीना लॻी सघनि था। फेबरवरी में केस मुकमिल थींदो। ज़रियनि मूजिबि फैज़ हमीद पंहिंजे दिफ़ा में जनरल बाजवा जो नालो ज़रूरु खणंदो। हू ज़रूरु चाहींदो त अॻूणे आर्मी चीफ खे बि उन केस में शामिलु कयो वञे, जीअं खेसि माफ़ी न त सज़ा मुश्किल बणिजी वञे। उनखां अलावा हुन वटि को ॿियो ऑप्शन नाहे। ज़रियनि मूजिबि जनरल बाजवा खे जेकॾहिं फ़ौजी अदालत तलब कयो त हू पेश थींदो। इहा ॻाल्हि हुन लाइ बि मुश्किल सूरत हाल हूंदी। जनरल फैज़ हमीद जे वकील मियां अली अशफ़ाक़ जे PTI हामी एंकर इमरान रियाज़ सां गहरी दोस्ती आहे। हूअ पंहिंजो होमवर्क पूरो कंदो आहे। उहो हुन लाइ हिकु चैलेंज केस आहे। जॾहिं त मियां अली अशफ़ाक़ जो चवणु आहे त हूअ हिन केस में पंहिंजे 2 साथियुनि सां गॾु जनरल फैज़ जी वकालत करे रहियो आहे। उमेदु आहे त फैज़ हमीद जो फ़ौजी ट्रायल ईंदड़ कुझु हफ़्तनि में मुकमिल थी वेंदो। जॾहिं हुन खां पुछियो वियो त छा जनरल फैज़ इमरान ख़िलाफ़ सुल्तानी गवाह बणिजी रहियो आहे, त मियां अली अशफ़ाक़ जो चवणु हो त मां अहिड़ी कंहिं ॻाल्हि जी तस्दीक नथो करे सघां, छो त केस जी कार्रवाई ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे दायरे में अचे थी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे अवां जी ख़िदमत में पेश करियूं था सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली जो लिखियल लेख, जंहिंमें साल 2024 दौरान पेश आयल वाक़िअनि जो ज़िक्र बि आहे त 2025 लाइ नयूं उमेदूं बि आहिनि। मोकिलाए वियल साल 2024 ॾुखनि भरियो साल रहियो। सॼी दुनिया में उहो साल अमन अमान जे हवाले सां बहितर न रहियो। अमन जी बहितरी लाइ सॼी दुनिया में कोशिशूं जारी रहियूं। दुनिया में अलविदा कंदड़ 2024 जी सूरत हाल ते नज़र विझिजे थी त हर तरफ़ बारूद जी बूए नज़र आई। केतिरा ई इंसान धमाकनि जी नज़र थी विया ऐं संदन ज़िंदगियुनि जा ॾीआ उछामे विया। दुनिया में अमन जी बहाली लाइ जाखोड़ कंदड़ माण्हुनि तरफ़ां जदोजहद हलंदी रही। अमन खे बहाल कराइण लाइ उहे माण्हू कॾहिं बि मायूस नज़र न आया। जेकॾहिं माण्हू जे दिलि में पको इरादो ऐं यकीन हूंदो आहे त पोइ उहा जाखोड़ हलंदी रहंदी आहे ऐं उन जाखोड़ जो नतीजो कंहिं न कंहिं ॾींहुं साम्हूं ज़रूरु ईंदो आहे। दुनिया में दहशतगर्दी जा केतिरा ई ख़तरनाक वाक़िआ थिया ऐं उन्हनि दहशतगर्दी जे वाक़िअनि दौरान केतिरनि ई मुल्कनि में ॿारड़ा ऐं औरतूं बि मौत जे मुंहं में हलियूं वियूं। सॼे साल में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में केतिरा ई माण्हू मौत जे मुंहं में विया जिन जो को बि ॾोह न हो। उहे माण्हू सुबुह जे वक़्तु पंहिंजे घरनि मां निकिरी पंहिंजे रोज़गार लाइ जिते बि वेंदा हुआ त शाम जो अंधी गोली जो निशानो बणिजी वञण बाद संदन घर ॾांहुं रुगो लाश वरंदा हुआ। संदन घरनि में मौजूदु मासूम ॿारड़नि तरफ़ां जेके ज़िंदगी जा ख़्वाब सजाए रखियल हूंदा हुआ उहे अधूरा रहिजी विया। पाकिस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में औरतुनि खे बि तशदुद ऐं ॾाढाई जो निशानो बणायो वियो। ॿारनि औरतुनि अमन ऐं इंसानी हक़नि जे लाइ जाखोड़ींदड़ शख़्सियतनि तरफ़ां सॼो साल जदोजहद जारी रखी हुई। उन जी जाखोड़ बावजूदि दुनिया में सूरत हाल इंतिहाई ख़राब नज़र आई। दुनिया में अमन जी सूरत हाल खे बहाल रखाइण लाइ गॾियल क़ौमनि तरफ़ां बि काफ़ी कोशिशूं कयूं वियूं ऐं अक़वाम मुतहदा जे कोशिशनि बावजूदि अमन अमान जी सूरत हाल बहितर न थी सघे। साल 2024 सॼी दुनिया लाइ ख़ुशियुनि वारो साल साबित न थी सघियो। सॼे साल में महांगाई बि पंहिंजा जोहर ॾेखारींदी रही ऐं गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदड़ केतिरा ई माण्हू बुख जो शिकार थिया ऐं मौत जे मुंहं में हलिया विया। अफ्रीका खां वठी पाकिस्तान जे थरपारकर जे वारियासे भिटनि ते रहंदड़ माण्हुनि खां वठी सिंध जे कोहिस्तान जे जाबलू इलाइक़नि में बि ॾुकार वारी सूरत हाल में केतिरा ई माण्हू मुतासिर थिया ऐं मौत जे मुंहं में हलिया विया।
घटि बरसातुनि जे वसकारण सबबि थर ऐं कोहिस्तान में इंतिहाई वॾो ॾुकार नज़र आयो, जंहिं सबबि इंसान सां गॾोगॾु जानवरनि पखी पखण बि सख़्तु मुतासिर थिया। 2024 में असां खां केतिरियूं ई अमल माणक शख़्सियतूं विछड़ी वियूं ऐं संदन विछोड़े खां पोइ हाणे सिर्फ़ु संदन यादूं, लिखणियूं, शाइरी ऐं कयल जदोजहद यादि रहिजी वेंदी। जेसिताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे तेसिताईं हूअ यादगिरियुनि जे वर्कनि में महफ़ूज़ रहंदा। साल 2024 जो आख़िरी सिज 31 डिसंबर जी शाम जे वक़्तु लहण वक़्तु ॻाढ़ी लालाण सां आसमान खे ॻाढ़ो करे अलविदा थी वियो ऐं सिजो अलविदा थींदड़ मंज़र इहो महसूसु कराए रहियो हो त दुनिया में थींदड़ दहशतगर्दी, बारूद जे धमाकनि ऐं ग़रीबनि जी मदद न थियण ते ॾुखारो ऐं लाल बणिजी हमेशह लाइ अलविदा करे पियो। 2025 जी पहिरीं सुबुह जो सिज जॾहिं उभरियो त उन वक़्तु सियारो पंहिंजा पर पखेड़े रहियो हो। नए साल जो नओं सिज जंहिंमां इहा ई उमेद आहे त शाल 2025 सिंध समेत सॼी दुनिया लाइ अमन प्यार ऐं मुहबत जो साल साबित थिए। असां सभिनी खे नए साल में इहो पाण में वचन करणो पवंदो त असां हर थींदड़ दहशतगर्दी जो सख़्ती सां मुक़ाबिलो कयूं, कंहिं बि दहशतगर्द खे माफ़ न करियूं, पंहिंजे शहर ॻोठ इलाइक़े में हर उन माण्हू ते निगाह रखूं जंहिंजे इरादनि में दहशतगर्दी शामिल हुजे। नए साल मां इहा बि उमेद करे रहिया आहियूं त सिंध जो हर माण्हू सचाई सां मक़सदनि जी मंज़िल ॾांहुं वधंदो। थरपारकर खां वठी कोहिस्तान ताईं हर इलाइक़े में अमन ई अमन हूंदो। उहो सभु कुझु तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं हुक्मरान ऐं माण्हू पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि में सचाई सां अमन खे बहाल कराइण लाइ मैदान ते निकिरंदा त यकीन सां चई सघिजे थो त अमन थी वेंदो। नए साल में क़बाइली झेड़नि खे ख़तमु कराइण लाइ, समूरनि क़बीलनि में मुहबत पैदा करण लाइ सभिनी खे जाखोण जी अपील करियूं था। सिंध जे अज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाए बि पंहिंजी शाइरी वसीले प्यार, मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे ऐं इहा दुआ कई आहे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सभु आबाद करी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकेली जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सिलसिलो शामिल करियूं था साॻीअड़नि जी सार। अॼु नामियारे कहाणीकार ऐं लेखक हमीद सिंधी जे विछोड़े जो ॾींहुं आहे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं डॉक्टर परवीन मूसा मेमण जे लिखियल लेख मां चूंड वर्क। हमीद सिंधी जो जनम 12 अक्टूबर 1939 ते नौशहर फिरोज़ जे शहर में मोहम्मद इस्माइल मेमण जे घर में थियो। संदसि नालो अब्दुल हमीद रखियो वियो। हुन लाड़काणे, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि मां तालीम हासिल कई। BA ऐं MA इकनॉमिक्स में करण बाद बरतानिया मां हायर एजुकेशन एडमिनिस्ट्रेशन जो कोर्स मुकमिल कयाई। वापसि अची 1960 खां अमली ज़िंदगी जो आगाज़ कयाई ऐं बैंक जी नौकरी में घिड़ियो। पोइ सिंध यूनिवर्सिटी में 1970 खां कमु शुरू कयाई ऐं मुख़्तलिफ़ वॾनि उहिदनि ते ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई, जीअं सिंधालाजी जो डायरेक्टर, तालीम खाते में डायरेक्टर, पब्लिक स्कूल हैदराबाद जो प्रिंसिपाल, टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी ऐं ख़ैरपुर यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन बि रहियो। 1999 में रिटायर थियो। इंतिज़ामी तौरु संसद कम जी अहमियत खे वाखाणियो वियो आहे। हर हंधि सुठी नामाचारी रहियसि। हूअ बुनियादी तौरु खिलमुख, मिलनसार, हॾ ॾोखी, हर हिक खे कमु ईंदड़ ऐं आम तौरु ख़ासि हर हिक सां कुर्बाइतो हो। संदसि लिखण जो मुहरक बुनियादी तौरु कहाणी जे मैदान में रहियो, पर हुन मज़मून ऐं मकाला बि खोड़ लिखिया त
एडिटर जी हैसियत सां रूह रिहाण रिसाले जी मार्फत पिणु सिंधी अदब ऐं सहाफ़त जी ख़िदमत कयायूं। हमीद सिंधी लिखण जी शुरूआति 1958 खां कई ऐं 3 जनवरी 2020 ताईं हूअ अदब जो सरगर्म ऐं अमल शख़्स रहियो। हर आचर ते संस घर में अदबी महफ़िल बज़्म रूह रिहाण रचंदी हुई, जंहिंमें अदीब ऐं आलम शरीक थींदा हुआ ऐं खेनि मञता ॾिनी वेंदी हुई। जा महफ़िल संदसि फ़ौत थियण खां अॻु पिणु आचर ते मुनक़िद थी हुई। हूअ लिखण पढ़ण जो कोडियो हो। 2019 जे डिसंबर में संदसि मकालनि जो किताब नारी पब्लिकेशन शाया कयो। सिंध जा सुहां शाह सजल। हिन किताब में संदसि उहे मकाला शामिल हुआ जेके लतीफ़ ऐं सचल कॉन्फ्रेंसनि में हुन पढ़िया हुआ। हिननि मकालनि में हुन शाह लतीफ़ ऐं सचल साईं बाबति नवनि रुखनि सां रोशनी विधी आहे। हीअ किताब हमीद साहिब जी ज़िंदगी में संदसि आख़िरी छपियल किताब आहे। उनखां सवाइ संदसि 8 कहाणियुनि जा किताब ऐं 1 सचल बाबति मकालनि जो किताब आरी अचन शाल छपियल आहिनि। ऐं हिकु किताब हमीद साहिब जे फ़न ऐं शख़्सियत बाबति हमीद सिंधी हिकु अणथक इंसान सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां 2017 में शाया थियो आहे, जंहिंमें हमीद सिंधी जी शख़्सियत ऐं फ़न बाबति मज़मून आहिनि त संदसि लिखियल मुहाग मुक़दमा तक़रीरूं ऐं ॿियूं तहरीरूं पिणु शामिल आहिनि। विछड़ी वियल अहम शख़्सियतनि बाबति हमीद सिंधी जा लिखियल ताज़ियतनामा ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खांइस वरितल इंटरव्यू हिन में शामिल आहिनि। बहसियत कहाणीकार हमीद सिंधी जा किताब हिन रीत आहिनि: सीमी उदास वादियूं, वीरियूं राणा जे राजपूत, जाग बि तुंहिंजे जीव सां, दर्दवंदी जो देस, सोमू सबज मार ऐं सोनी ज़ंजीर शामिल आहिनि। सिमी हमीद साहिब जो पहिरियों कहाणी जो मजमूओ ज़िंदगी पब्लिकेशन पारां 1958 में शाया थियो। उदास वादियूं किताब जो पहिरियों छापो 1965 में छपियो। हिन किताब में 11 कहाणियूं कारो रत, यादनि जे जज़ीरे में, हिकु ख़्वाब हिकु हक़ीक़त, वाचूड़नि में लाट, उदास वादियूं, समुंड मां, मुंहिंजी दुनिया, मिर्ग तृष्णा, टके में बाटी ऐं रांदीको आहिनि, जिन में सिंधी समाज केतिरनि हक़ीक़तनि तां परदो खयल आहे। वीरियूं कहाणियुनि जो किताब 1981 में ऐं ॿियो छापो 1995 में शाया थियो, जंहिंमें कुल 14 कहाणियूं आहिनि। वीरियूं धूपार, रोशन ऊंदह, झीणी, सत पुटेती, जन्नत, एहसास जी मंज़िल, भुरे पियो बंभोर, टेकुंडो, प्यार जी रेखा, दरबान, हिकु हरणी जी ॻाल्हि, सूंह सुभिया ऐं ठूठ धरती शामिल आहिनि। वीरियूं एकेडमी अदबियात राइट्स गोल्ड ऐं सिंधाला जी तरफ़ां एवॉर्ड याफ़्ता कहाणी जो मजमूओ शुमार थियो। राणा जी राजपूत 1984 में संदन क़ाइमु कयल इदारे ज़िंदगी पब्लिकेशन मां शाया थियो। हिन किताब जो उनवान शाह लतीफ़ जे रिसाले जे सुरमुमल राणो जी वाई मां खयल आहे। नेशनल बुक फाउंडेशन ऐं सिंधी अदबी बोर्ड पारां इनाम याफ़्ता हिन कहाणी जे मजमूए जा 2 अखर अली अहमद बिरोही ऐं नवां 2 अखर डॉक्टर तनवीर अब्बासी लिखिया आहिनि। हिन में 14 कहाणियूं शामिल आहिनि, जिन में जेक्याम मिड़नि, वीरियूं जी पधराई ते पढ़ियल आतम कहाणी जो बाब आहे। बाक़ी कहाणियुनि में छोरी छॾम छपरे, गोला जे गोलण जा, बाबा मुंहिंजो चूज़ो, ख़ानू चोर न आहे, राणा जी राजपूत, कंचन काया, जित जर वहे थो जाल, वाटड़ू को वाट मुझे, हिकु ॿियो आम माण्हू, पाड़े नाह परोड़, इनाम याफ़्ता कहाणी, हिकु पुराणी कहाणी, आख़िरी ॻोल्हा, ज़िंदगी बणिजे न शल सुसुई जा सूर आहिनि। जाग बि तुंहिंजी जीव सां किताब 1996 में सिंधी अदबी बोर्ड जामशोरे पारां शाया कयो वियो, जंहिंमें कुल 16 कहाणियूं शामिल आहिनि। सोमू सबज मार हमीद सिंधीअ जे कहाणी जो किताब सेप्टेम्बर 2007 में ज़िंदगी पब्लिकेशन शाया कयो। हिन किताब जे शुरू में सिंध जी अहम शख़्सियतनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, आगा सलीम, महताब महबूब, ग़ुलाम रब्बानी आगरे, प्रोफेसर एजाज़ कुरैशी ऐं डॉक्टर काज़ी ख़ादम जा लेख शामिल आहिनि। आगा सलीम खेसि हक़ीक़त शनास ऐं हक़ीक़त निगार कहाणीकार सॾियो आहे त जीमैन मघाणी लिखे थी त केरु मूंखां पुछे त हमीद सिंधी खे हिकु सिट में बयानु करियां त हुन लाइ लतीफ़ जो ही बैत पढ़ींदुसि।
हणणु हकलणु ॿेली सारण माझा इह मर्क। हमीद सिंधी कुल वक़्ती कहाणीकार हो ऐं कॾहिं बि विरची न वेठो। हुन सिंधी कहाणी जे मैदान में बेमिसाल ख़िदमत कई। संदसि कहाणियूं प्लाट मंज़र निगारी ऐं वणंदड़ मौज़ूअनि सां गॾु ख़ासि तौरु बयानी क़ुवत, ॿोली जी सूंहं, किरदार निगारी ऐं सिंधी समाज जे हालतुनि जो हक़ीक़ी अक्स बसाईंदड़ सघारियूं कहाणियूं आहिनि, जे सिंधी कहाणी जी तारीख़ में हिकु अहम हैसियत रखनि थियूं। संदसि वफ़ात 3 जनवरी 2020 ते थी। खेनि अबाणे क़ब्रिस्तान नौशहर फ़िरोज़ में रखियो वियो आहे। हूअ पंहिंजे फ़न मार्फत हमेशह ज़िंदा रहंदो। नामियारे कहाणीकार हमीद सिंधी खे भेटा पेश करण लाइ हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं डॉक्टर परवीन मूसा जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था शाइरी। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सिंधी ॿोली जे सघारे ऐं नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद जी ख़ूबसूरत शाइरी। अब्दुल हकीम अरशद लिखे थो, दिलनि में जॾहिं फ़ासिला था वधनि त रूहनि जा रिश्ता टुटी था पवनि। जॾहिं रूहनि सां हिकु था थियनि, समूरियूं विछोटियूं थियो मिटिजो वञनि। अंदर जा ही ऊन्हा फ़िक्र में फ़ना कुझु कीन कॾहिं बि चुप था रहनि। हिते ऐं हुते बि हुजे यार गॾु, न जन्नत न दोज़ख असांखे खपनि। फ़क़ीरनि जो मस्जिद ऐं मंदर में छा, अंदर मंझि अरशद पिरी खे पसंदि। ज़माने जे सूरी सजाए छॾी, असां रस्म उल्फत निभाए छॾी। मोहबत जे राहनि ते टांडा टिड़ियल, तॾहिं बि असां विख वधाए छॾी। लिकायोसीं राज़े मोहबत घणो, सॼी ॻाल्हि ॻोढ़नि सुणाए छॾी। ॿुधो थम त मूं ॾांहुं तूं थो अची, अखियूं छा ही दिलि बि विछाए छॾी। ॾिठाई जो मूं ॾे झुकी नेण वियसि, हू हबकी वधियल विख हटाए छॾी। रखियोसीं मोहबत जो क़ाइमु भरम, असां जिंद जेरे जलाए छॾी। अव्हां सां लॻी दिलि अव्हां जो ई थी, हयाते ठिकाणे लॻाए छॾी। पुछाऊं त अरशद थो कहले लिखी, चयमि जंहिंसां मूं दिलि लॻाए छॾी। जुदाई जे लम्हनि जी पीड़ा न पुछ, जीअण वेह पीअण खां बि घटि नाह यार। हयाती अॻे ई बणियल बार हुई, अव्हां बि विसारे छॾियो आहे यार। अड़े दिलि वरी तोखे छा थी वियो, वरी नेठ तो पेच पातो नओं। वरी प्यार पीड़ा, वरी सूर पूर, वरी सूंहं सां नींहं नातो नओं। चरियो थी न अरशद तूं एॾो न रो, विसारे छॾियो अथसि विसारे छॾींसि। ईअं सम्झ तो हो को सपनो ॾिठो, सुठो ख़्यालु हो हाणे टारे छॾींसि। खून दिलि मां अॼु कलम बोड़े लिखां थो कुझु ग़ज़ल। दोस्त काग़ज़ ते मां दिलि जा टुकड़ा टेड़ियां थो वरी। हर दिलि अहसास जी झूमी उथी फतकी पवे, अॼु भरी महफ़िल में अहिड़ो साज़ छेड़ियां थो वरी। मोहबत में अहिड़ी थी हालत थिए, जो हर दर्द दुख में बि राहत थिए। निगाहनि जे तीरनि सां हिकर फटी, वरी अहिड़ी ॿीहर इनायत थिए। अब्दुल हकीम अरशद जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसाॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।